नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। हिन वक्त असीं तव्हांखे खिपरो में ख़बर ॾींदा हलूं त खिपरो में सिंधी अदबी संगत शाख जी सालियानी चूंड सिंधी अदबी संगत शाख खिपरो ऑफिस में थी गुज़री है, जंहिंमें मर्कज़ पारां मोकिलियल उहिदेदारनि जी सदारत में चूंड कराई वई है, जंहिंमें सिंधी अदबी संगत शाख खिपरो जो अब्दुल हलीम दर्स खे सेक्रेटरी जे लाइ हिकु दफ़ो ॿीहर चूंडियो वियो ऐं हाजी शाद राजड़, ज़ाकिर शर, कसीम समेजो, पारस ढिलियारी, मोहम्मद कुंभर, आजिज़ समेजो, इमाम बख्श मंगरियो समेत ॿिया मेंबर उहिदेदार मुतफ़िक़ राय सां 2021 लाइ चूंडिया विया आहिनि। इन मौक़े ते मुक़ररनि ॻाल्हाईंदे चयो त सिंधी अदबी संगत शाख खिपरो जा दोस्त अदब जूं बहितर नमूने ख़िदमतूं ऐं कमु करे रहिया आहिनि, जंहिं जूं कोशिशूं ऐं काविशूं वाखण जोगियूं आहिनि। ज़िला राब्ता सेक्रेटरी ज़िलो सागर ऐं इलेक्शन चूंड कमेटी जो चेयरमैन, मूंसां गॾु ॿ मेंबर 3 मेंबर आहिनि, रज़ाक रावल ॾिंदा ऐं साईं इमाम बख्श बलोच आहे, साईं माणक जलालानी आहे। ऐं असांखे पहिरियों दफ़ो हिते राब्ता सेक्रेटरी इलेक्शन कामयाबु थियण खां पोइ हिते इलेक्शन कराइण आयो आहे। जीअं ज़िले सां गॾु मर्कज़ जे तरफ़ां जेके 2021 जे लाइ चूंडूं अनाउंस थियूं, उनमें मुख़्तलिफ़ शाख़ुनि जूं इलेक्शनूं थींदे ऐं हींअर अॼु खिपरो पहुता आहियूं ऐं खिपरे में सॼी संगत सां मुलाक़ात थी आहे ऐं शाह जे पारखू साईं उस्ताद लिगारी सां बि मुलाक़ात थी आहे। ऐं हीअ शाख उन्हनि शाखुनि मंझां आहे जेका ज़िले सां गॾु जूं तमामु एक्टिव शाखूं आहिनि, उन्हनि मंझां हिन जो नालो हिन शाख जो बि आहे। ऐं इहा बि ख़ुशनसीबी आहे हिन शाख जी त हिन में साईं उस्ताद लिगारी साहिबु जेको शाह जो पारखू बि आहे, शाह ते उनजो वॾो हिकिड़ो कमु थियल आहे ऐं उहो बि हिन शाख सां वाॻियल आहे। ऐं उन करे ऐं ॿियो त हिन शाख में कहाणीकार आहिनि ऐं जेके शाइर आहिनि ऐं उन्हनि जेको सो तमामु घणी अक्सरियत आहे हिते, इहा बि हिन शाख जी ख़ुशनसीबी आहे। लफ़्ज़नि सां त ॾात जे ॾेह में राति थियणी ना, गीत संगीत जी मात थियणी ना। सचपच त खिपरे में अची शाख खिपरे जे दोस्तनि सां मिली करे 29 मेंबर, 29 तख़लीक़कार, जोल सिंधी अदबी संगत, लाड़काणो सिंधी अदबी संगत शाख या सांगड़ सिंधी अदबी संगत शाख, ये अमीर शाखूं आहिनि, लिटरेरी जे हिसाब सां रिच शाखूं आहिनि। पर सचपच बख़ुदा त खिपरे में अची खिपरे शाख जे दोस्तनि खे, हर तख़लीक़कार के जेको मेंबर आहे सो तख़लीक़कार आहे, को नज़म पे ॿुधाए, को गज़ल पे ॿुधाए, जेके उन वटि सिन्फ़ूं आहिनि नसर निगारी खां अलावा, तमामु घणी ख़ुशी थी आहे। अॼु सिंधी अदबी संगत शाख खिपरो जी ऑफिस में राब्ता सेक्रेटरी ग़ुलाम हैदर ख़ासकेली जी निगरानी में असांजी चूंड थी। उन में सभिनी मेंबरनि मूंखे पंहिंजी रज़ा ख़ुशी सां सेक्रेटरी चूंडियो आहियां, उन्हनि जो बेहद मशकूर आहियां। इंशाअल्लाह जहिड़े नमूने सां अॻे साल वांगुरु दोस्तनि खे गॾु खणी हलियुसि, हिन वक़्तु बि इंशाअल्लाह इहा ई दिलि में ख़्वाहिश आहे त सभई दोस्त रज़ा ख़ुशी सां मुतफ़िक़ तौर गॾु खणी हलंदुसि। इहो मुंहिंजी जुस्तजू आहे। ऐं बेहद मशकूर आहियां अवामी न्यूज़ वारनि जो, जेके असांजे हर प्रोग्राम खे, चाहे उहो लेक्चर प्रोग्राम हुजे या मुशाइरो हुजे या का बि गॾिजाणी हुजे, उनखे पंहिंजे न्यूज़ में हलाइनि था। इहा हुननि जी वॾी महिरबानी। संगत शाख खिपरो उन जी नई जेका बॉडी चूंडाणी आहे, उनखे बि असां मुबारकबाद पेश करियूं था। सॼी सिंध में जेके मुख़्तलिफ़ सिंधी अदबी संगत जूं जेके शाखूं आहिनि, उनमें खिपरो सिंधी अदबी संगत मुतहरिक रही आहे पंहिंजे अदबी ज़ौक़ में, बाक़ाइदा सां लेक्चर प्रोग्राम खां वठी ऐं हिते जेके 15 वार माहवार जेके गॾिजाणियूं थियूं, तनक़ीदूं थींदियूं आहिनि ऐं शेर शाइरी जेका पेश थींदी आहे, उन ते तनक़ीद बिला इस्लाह थींदी आहे, टिका टिप्पणी थींदी आहे। ऐं असां चाहियूं था त सिंध में जेके ॿियूं शाखूं मुतहरिक आहिनि, इन हवाले सां सिंधी अदबी संगत शाख खिपरो 2021 खे बाक़ाइदा सां सक़ाफ़ती, समाजी ऐं अदबी सरगर्मियुनि जे हवाले सां ई साल मल्हाए। तूं सपड़ ऐं सेकड़ू, तूं ॾातार ऐं ॾोह, तूं पारस ऐं लोह जे सॼी त सोन थियां। प्यारा दोस्तो, अॼु तमामु घणी ख़ुशी थी आहे जो सिंधी अदबी संगत शाख खिपरे जी दस्तूरी गॾिजाणी पे थी आहे ऐं उन में नई बॉडी जी चूंड पे थी आहे। उन में दोस्त चूंड जी आया आहिनि। उन्हनि दोस्तनि खे आऊं दिलि जे गहराइनि सां मुबारकबाद ॾियणु चाहियां थो। खिपरे जी सिंधी अदबी संगत शाख तमामु क़दीम ऐं पुराणी आहे, सीनियर तरीन शाखनि में शुमार थिए थी। साल 1982 खां वठी हीअ रजिस्टर्ड शाख आहे। कुझु हालतुनि जे करे गैर सरगर्म ज़रूर हुई, लेकिन वरी नौजवाननि खे जस आहे जिन वरी हिन शाख खे एक्टिव कयो। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।